असां महफिल में वेठो आहे वरी सूफी बोल हिकिड़ो वरी रसखाद हुसैन खे ॿुधायूं वरी काफ़ी इश्किया बोल थी चुका आहिनि सूफी साज दस रजा असुल खान मोट तर्क कयाऊं तर्क खे ॾेई अल्फ वारी ओट सिर सिंगारे साजिद हलिया गेड़ू बधी घोट मोहम्मद चढ़ी चोट नादा मिलिया नाथ सियला फरमाश रेस नादर खान हाजिर खान शवाल चांडियो शाहली हमलानी वारे खान शहजादो हमलानी जायद हमलानी वारे खान भाजल मारफानी हुसैन गायचो तराज मारफानी रे सख्तियार अली इमदाद अली हाज मुस्ताक अहमद नूर अहमद मुख्तियार अली असद खान मारफानी मुस्ताक सरताज सिराज अमीर अली अता हुसैन मारफानी मुमताज लाड जमील मारफानी अवेस मारफानी अजहर मारफानी सुमेर मारफानी सिराज मारफानी वहीद बंगुलानी फारूक परियल फरमाश रशीद गांचो सभई दोस्त जेके संजा इन प्रोग्राम में बैठा आहिनि सभिनी जी फरमाश इन गीत जे लाइ को बि दोस्त नाराज़ न थिए वॾी महिरबानी सोबत चांडियो सूफी जे सोज़ साज़ खे समझण त ॾुखियो सूफी जे सोज़ साज़ खे समझण त ॾुखियो हिन इश्क जे अंदाज़ खे समझण त ॾुखियो
अचे